मंसूर बिन अम्मार रहमतुल्लाह ताला अलैह हिकिड़ी बयानु करे रहिया हुआ त कंहिं हक़दार चइनि दिरहमनि जो सुवालु कयो। पाण रहमतुल्लाह ताला अलैह ऐलान फरमायो, जेको हिन सुवाली खे 4 दिरहम ॾींदो मां उन जे लाइ 4 दुआऊं कंदुसि। उन वक़्तु उतां हिकु ग़ुलाम गुज़री रहियो हो। हिकु कामिल वलीअ जो रहमत भरियो आवाज़ु ॿुधी उन जा क़दम रुकिजी विया। उन वटि जेकी 4 दिरहम हुआ उहे दिरहम साइल खे ॾेई छॾिया। हज़रत सैयदना मंसूर रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो, ॿुधा कहिड़ियूं कहिड़ियूं 4 दुआऊं कराइण थो चाहीं। अर्ज़ु कयईं, पहिरियों मां ग़ुलामी मां आज़ादु कयो वञा, ॿियो मूंखे इन्हनि दिरहमनि जो बदिलो मिली वञे, टियों मूंखे ऐं मुंहिंजे आका खे तौबा नसीब थिए, चोथों मुंहिंजे आका जी ऐं मुंहिंजे आका जी अव्हां जी ऐं तमामु हाज़रीन जी बख़्शिश थी वञे। हज़रत मंसूर बिन अम्मार रहमतुल्लाह ताला अलैह हथु खणी दुआ कई। ग़ुलाम पंहिंजे आका वटि देरि सां पहुतो। आका देरि सां अचण जो सबबु पुछियो त उन खेसि पूरो वाक़ियो ॿुधायो। आका पुछियो, पहिरीं दुआ कहिड़ी घुराई? ग़ुलाम अर्ज़ु कयो त मूं उन्हनि खे अर्ज़ु कयो त दुआ कयो मां ग़ुलामीअ मां आज़ादु कयो वञा। उहो ॿुधी करे आका जी ज़बान मां बे इख़्तियार निकितो, वञ तूं ग़ुलामीअ मां आज़ादु आहीं। पुछाईं, ॿी दुआ कहिड़ी कराई? चयईं, जेकी 4 दिरहम मूं ॾेई छॾिया आहिनि उन्हनि जो बदिलो मिली वञे। आका चवणु लॻो, मूं तोखे 4 दिरहम जे बदिले 4000 दिरहम ॾिना। पुछाईं, टीं दुआ कहिड़ी घुरियई? चयईं, मूंखे ऐं मुंहिंजे आका खे गुनाहनि खां तौबा जी तौफ़ीक़ नसीब थी वञे। हीअ ॿुधंदे ई आका जी ज़बान ते इस्तग़फ़ार जारी थी वियो ऐं चवणु लॻो, मां अल्लाह पाक जी बारगाह में पंहिंजे तमामु गुनाहनि खां तौबा कयां थो। वरी चयईं, चौथी दुआ कहिड़ी घुराई? ग़ुलाम जवाबु ॾिनो, मूं इल्तिजा कई त मुंहिंजे आका जी, अव्हां जी ऐं इज्तिमा में शामिल तमामु हाज़रीन जी मग़फ़िरत थी वञे। हीअ ॿुधी करे ग़ुलाम जे आका चयो, 3 ॻाल्हियूं मुंहिंजे वस में हुयूं उहे पूरियूं कयूं आहिनि। चौथी सभिनी जी मग़फ़िरत थी वञे, हीअ ॻाल्हि मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे। ॾींहुं गुज़रियो, जॾहिं राति थी त उन आका ख़्वाब में कंहिं चवण वारे खे चवंदे ॿुधो, जेको तुंहिंजे वस में हो उहो तो करे छॾियो ऐं मां अरहमुर राहिमीन आहियां। मां तोखे, तुंहिंजे ग़ुलाम खे, मंसूर खे ऐं तमामु हाज़रीन खे बख़्शे छॾियो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, क़ुर्बान वञिजे जो राहे ख़ुदा में माल ख़र्च करण सां केॾियूं वॾियूं वॾियूं बरकतूं हासिलु थींदियूं आहिनि। उन ग़ुलाम फ़क़ति 4 दिरहम सदको कयो। अल्लाह ताला उनखे आका जे ज़रिए उन 4 दिरहमनि जे बदिले में 4000 दिरहम अता कया। उनखे ग़ुलामीअ खां आज़ादी मिली। गॾोगॾु अल्लाह उन्हनि 4 दिरहमनि जी बरकत सां ग़ुलाम ऐं संदसि आका समेत कई माण्हुनि जी बख़्शिश बि फ़रमाए छॾी। हिन हिकायत मां इहो बि मालूम थियो त अल्लाह वारनि जूं दुआऊं हासिलु करण जो को मौक़ो हथां न विञाइणु घुरिजे। अल्लाह पाक जा इहे नेक बाना जॾहिं अल्लाह पाक सां कंहिं शइ जो सुवालु कंदा आहिनि त उहो उन्हनि जे सुवालनि खे रद्द नाहे फ़रमाईंदो। इन हिकायत मां हिकु इहो बि मदनी गुल मिलियो, इहो बि हासिलु थियो त जेको अल्लाह पाक जी राह में इख़लास सां सदको कंदो आहे, अल्लाह पाक उनखे ज़रूरु अजर अता फ़रमाईंदो आहे। उन करे असांखे बि घुरिजे त वक़्तु ब वक़्तु अल्लाह पाक जी राह में जेतिरो थी सघे सदको कंदा करियूं। इंशा अल्लाह अज़्ज़ व जल असांखे बि उन जूं बेशुमार दीनी ऐं दुनियावी बरकतूं हासिलु थींदियूं। अल्लाह पाक जी राह में सदको ऐं ख़ैरात करण जी अहमियत ऐं फ़ज़ीलत जो अंदाज़ो हिन ॻाल्हि मां लॻायो त ख़ुदि असांजे प्यारे परवरदिगार क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में सदको ख़ैरात करण जो हुकुम इरशाद फ़रमायो आहे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते सदको करण वारनि जी साराह ऐं ख़ूबी बि इरशाद फ़रमाई आहे। जीअं पहिरें सिपारे सूरह बक़रा जी आयत नंबर 2 ऐं 3 में इरशाद आहे, तर्जुमो कंज़ुल ईमान, डपु वारनि लाइ हिदायत आहे जेकी अणे ॾिठे ईमान आणनि ऐं नमाज़ क़ाइमु रखनि ऐं असांजे ॾिने मां असांजी वाट में ख़र्च कनि था। सदरुल अफ़ाज़िल हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद नईमुद्दीन मुराद आबादी रहमतुल्लाह ताला अलैह आयत मुबारका जे हिन हिस्से व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून जे तहत फ़रमाइनि था त राहे ख़ुदा में ख़र्च करण मां या ज़कात मुराद आहे या मुतलक़ इन्फ़ाक़ यानी राहे ख़ुदा में मुतलक़न ख़र्च करणु मुराद आहे। चाहे फ़र्ज़ ऐं वाजिबु हुजे,
जीअं ज़कात, नज़र, पंहिंजे ऐं पंहिंजे घर वारनि जो ख़र्च वग़ैरह, चाहे मुस्तहब जीअं नफ़ली सदका ऐं मैयतुनि जो इसाल सवाब वग़ैरह। मसालो यारी शरीफ़, फ़ातिहा, टीजो, चालीहो बि हिन में दाख़िल आहिनि, जो इहे सभई नफ़ली सदका आहिनि। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, वाक़ई ॾाढा ख़ुशनसीब आहिनि उहे मुसलमान जेकी पंहिंजे माल जा हुक़ूक़ वाजिबा अदा कनि था। ख़ुशनसीब आहिनि उहे मुसलमान जेकी ख़ुशदिलीअ सां वक़्त ते पूरी ज़कात ऐं फ़ितरो अदा कनि था। ख़ुशनसीब आहिनि उहे मुसलमान जेके पंहिंजे माल खे माउ पीउ, भेण भाइर ऐं औलाद ते ख़र्च कनि था। ख़ुशनसीब आहिनि उहे मुसलमान जेकी पंहिंजे रिलेटिव्स, रिश्तेदारनि जे मौत ते उन्हनि जे ईसाले सवाब जे लाइ टीजो, ॾहो, चालीहो, वरसी वग़ैरह करे मिसकिननि खे खाधो खाराइनि था। ख़ुशनसीब आहिनि उहे मुसलमान जेके सुठियुनि नियतुनि सां मुसलमाननि खे खाधो खाराइनि था। ख़ुशनसीब आहिनि उहे मुसलमान जेके हुक़ूक़ आमा जो लिहाज़ रखंदे इख़लास सां क़ुरान ख़्वानी, इज्तिमाई ज़िक्रोनात ऐं इज्तिमात जो इनाकाद करे ख़र्च कनि था। ख़ुशनसीब आहिनि उहे मुसलमान जेकी मस्जिदुनि, जामियातुल मदीना, मदरसतुल मदीना जी तामीर में तरक़ी ऐं रोज़ानो जे ख़र्चनि में हिसो वठनि था। यकीनन ख़ुशनसीब आहिनि, अल्लाह साईं उन्हनि खे उनजो बहितरीन अजर अता फ़रमाईंदो। त प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, क़ुरान ऐं हदीस में सदको ऐं ख़ैरात करण ऐं अल्लाह पाक जी राह में ख़र्च करण जूं कई फ़ज़ीलतूं बयानु थियूं आहिनि। राह ख़ुदा में ख़र्च करणु इंसान जी पंहिंजी ज़ात जे लाइ बि फ़ाइदेमंद आहे। जेको माण्हू दिलि खोले नेकी जे कमनि में ख़र्च कनि था, ग़रीबनि मोहताजनि जी मदद कनि था, उन्हनि जे माल में ॿीण ते बरकत थींदी आहे। जीअं सिपारो 3 सूरह बक़रा आयत नंबर 261 में इरशाद रब्बानी आहे, उन्हनि जो मिसाल जेकी पंहिंजो माल अल्लाह जी वाट में ख़र्च कंदा आहिनि, उन दाणे वांगुरु जंहिं ॼमाया 7 संग, हर संग में 100 दाणा। अल्लाह उन खां बि वधीक वधाए थो जंहिं लाइ घुरे, ऐं अल्लाह वुसअत वारो, इल्मु वारो आहे। हिन आयत सगुर जे हवाले सां तफ़सीर सिरातुल जिनान 1 जिल्द जी सिफ़े 395 ते आहे त राह ख़ुदा में ख़र्च करण वारनि जी फ़ज़ीलत हिकु मिसाल जे ज़रिए बयानु कई पई वञे त उहो ईअं आहे जीअं को माण्हू ज़मीन में हिकु दाणो ॿिज पोखींदो आहे, जंहिंमां 7 संग निकिरंदा आहिनि ऐं हर संग मां 100 दाणा पैदा थींदा आहिनि। ॼण हिकु दाणो ॿिज जे तौर ते पोखींदड़ 700 भेरा वधीक हासिलु कंदो आहे। अहिड़ीअ तरह जेको शख़्स राह ख़ुदा में ख़र्च कंदो आहे, अल्लाह ताला उनखे उनजे इख़लास जे एतबार सां 700 भेरा वधीक सवाब अता फ़रमाईंदो आहे। ऐं उहा बि का हद न आहे, बल्कि अल्लाह ताला जा ख़ज़ाना भरियल आहिनि ऐं हू करीम ऐं जवाद आहे, जंहिंजे लाइ चाहे उन खां बि वधीक सवाब अता कंदो आहे। त प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, मालूम थियो त सदको ॾियण सां ज़ाहिरी तौरु माल घटि थी रहियो हूंदो आहे, पर हक़ीक़त में ॾियण वारे जे आमाल नामे खे नेकिन सां भरे रहियो हूंदो आहे। जहिड़ी तरह खूह जो पाणी कढण सां घटि नाहे थींदो, बल्कि वधंदो वेंदो आहे, अहिड़ीअ तरह राह ख़ुदा में ख़र्च कयल माल बि घटि नाहे थींदो, बल्कि उनमें वेतर बरकत ऐं इज़ाफ़ो थींदो वेंदो आहे। प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पंहिंजी ज़बानी हक़ तर्जुमान सां सदके जूं कई फ़ज़ीलतूं बयानु कयूं आहिनि। अचो सदके जी फ़ज़ीलत जे मुतालिक़ कुझु अहादीस मुबारका ॿुधूं था। मुजमे कबीर जी हदीस पाक में आहे, सदको बुराई जा 70 दरवाज़ा बंदि कंदो आहे। ॿी हदीस पाक में आहे, हर शख़्स क़यामत जे ॾींहुं पंहिंजे सदके जी छांव में हूंदो, एसिताईं जो माण्हुनि जे विच में फ़ैसिलो कयो वञे। शाबुल ईमान जी रिवायत आहे, फरमायूं, बेशक सदको करण वारे खे सदको क़बर जी गर्मी खां बचाईंदो आहे, ऐं बिना कंहिं शक जे मुसलमान क़यामत जे ॾींहुं पंहिंजे सदके जी छांव में हूंदो। तिरमिज़ी शरीफ़ में आहे, फरमायूं, नमाज़ ईमान जी दलील आहे, ऐं रोज़ो गुनाहनि खां ढाल आहे, ऐं सदको ख़ताउनि खे ईअं मिटाए छॾींदो आहे जीअं पाणी बाह खे। शाबुल ईमान जी रिवायत में आहे, फरमायूं, सुबुह सवेरे सदको ॾींदा कयो, सुबुह सवेर सदको ॾींदा कयो, छो जो भला सदके खां अॻियां क़दम नाहे वधाईंदी। मोजमुल कबीर में हदीस पाक आहे, फरमायूं, बेशक मुसलमान जो सदको उमिरि खे वधाईंदो आहे ऐं बुरी मौत खे रोकींदो आहे, ऐं अल्लाह पाक उन जी बरकत सां सदके ॾियण वारनि खां तकब्बुर ऐं तफ़ाख़ुर यानी वॾाई ऐं फ़ख़्र करण जी बुरी आदत दूर करे छॾींदो आहे। मजमू ज़वाइद जी हदीस पाक में आहे, फरमायूं, जेको अल्लाह पाक जी रिज़ा जे लाइ सदको करे त उहो सदको उन जे ऐं बाह जे दरमियान पर्दो बणिजी वेंदो आहे। तिरमिज़ी शरीफ़ में फरमायूं,
बेशक सदको रब पाक जे गज़ब खे विसाईंदो आहे ऐं बुरी मौत खे दूर कंदो आहे। अल्लाह तबारक व